पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 98 तक ते MPA जे उम्मीदवार हाकिम अली जसकानी पंहिंजे तक में बिरादरी जे चङनि मुड़सनि सां मुलाक़ातूं तेज़ करे छॾियूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कॉर्नर गॾिजाणी में शिरकत कई। गबोल ॻोठ अली रज़ा गबोल ऐं नुसरत बीबी पारां कोठायल कॉर्नर गॾिजाणी में पहुचण ते ॻोठाणनि पारां PP उम्मीदवार जो जीए भुट्टो जीए बिलावल भुट्टो जे पुरजोश नारनि सां शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे हाकिम अली जसकानी चयो त 40 सालनि खां इक़्तिदार में रहंदड़ पार्टियुनि कराची जी अवाम जी का बि ख़िदमत नाहे कई। PS 98 जी अवाम शऊर रखंदड़ आहे, जेका पुराणनि चेहरनि खां चङी रीत वाक़िफ़ आहे। कराची जे ॻोठनि में तरक़ियाती कम पाकिस्तान जे दौरे हुकूमत में थिया आहिनि। हिन भेरे अवाम जे वोट जी ताक़त सां कामयाब थी अवाम जा मसइला तरजीही बुनियादनि ते हल कंदासीं। असां सां दरवाज़ा हमेशह अवाम लाइ खुलियल रहंदा। हुन चयो त PS 98 में सिहत तालीम नौजवाननि जे लाइ सिख्या सेंटर क़ाइमु कंदासीं। नौजवाननि खे रोज़गार जा मौक़ा फ़राहम कंदासीं। उन मौक़े ते लियाकत बुलेदी, हुसैन बख्श नारेजो, सैयद अकबर शाह काज़मी, मोहम्मद सुलेमान जसकानी, मौसिम जसकानी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था। त पोइ देर छाजी, हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।